रहमान रहीम अस्सलाम वालेकुम एदिन सिरातल मुस्तकीम अॼु कहाणीअ में जेको मारे एनी आव भुगतंदो आहे हुन जी सज़ा ज़रूरु मिलंदी आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। रहमान रहीम अस्सलाम वालेकुम एदिन सिरातल मुस्तकीम अॼु कहाणीअ में जेको मारल आहे, जेको सबक़ु आहे, उन में जेको हिकिड़ो माण्हू कंहिं ॿिए जे लाइ चाल चले थो, हुनखे नुक़सानु पहुचाइणु चाहे थो, पर कुदरती तौर ते हुनखे पाण खे नुक़सानु पए थो। ॻाल्हि हीअं आहे त हिकिड़ो बादशाह हुयो, उहो सफ़रु करे रहियो पंहिंजे वज़ीरनि सां गॾु। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा घोड़ा हुया, उन जा नौकर हुया ऐं हिकिड़ो शाही काफ़िलो हुयो जंहिंसां हू सफ़रु करे रहियो हुयो त ओचितो ॾिसे त हिकिड़े मैदान में हिकिड़ो नंढिड़ो छोकिरो रांदि खेॾी रहियो हो। बादशाह उन नंढिड़े छोकिरे खे जो ॾिठो त हुनखे हू सम्झदार लॻो, तंहिंजे करे जेको हुनजो मुखिया वज़ीर हुयो उन वज़ीर खे चयईं त यू शुड आस्क हिम दैट वाट ही इज़ डूइंग। त उहो वज़ीर हुन ॾांहुं वियो ऐं उहा ई शइ हुन खां पुछियईं त छा थो करें पियो। त उन नंढड़े ॿार सिंपली रिप्लाइड हुनखे जवाबु ॾिनो त ॿार छा कंदा आहिनि, रांदि थो खेॾां पियो। वज़ीर वापसि वियो ऐं बादशाह खे ॾसीं त साईं हू थो चए त ॿार छा कंदा आहिनि, त बादशाह खे उहा ॻाल्हि दिलचस्पु लॻी। बादशाह सोचियो त हिन खे ॿीहर ओॾे मोकिले ऐं हुन खां पुछा कराए त छा थो करे पियो। त वज़ीर खे ॿीहर चई त हिकु दफ़ो वरी पुछेसि ॿार खां छा थो करे पियो। त हिन भेरे ॿार कुझु वधीक गुस्सो ॾेखारियो ऐं ॿार चयो त ॿार छा कंदा आहिनि, रांदि थो खेॾां वेठो, ॿियो छा थो कयां वेठो। त वज़ीर साॻी ॻाल्हि वञी बादशाह खे ॿुधाई ऐं बादशाह खे चयईं त ॿार छा कंदा आहिनि, उहो ई आउं कयां थो वेठो। त बादशाह हुते मुस्कुरायो ऐं वरी वज़ीर खे चयईं त हिकिड़ो भेरो वधीक वञी पुछी अचेसि। आख़िरी भेरो वज़ीर रवानो थियो ऐं उन ई छोकिरे खां पुछियईं त छा थो करें पियो। त छोकिरे चयो त आउं खॾ थो खोटियां वेठो, जेको मुंहिंजे लाइ खॾ थो खोटे वेठो। त वज़ीर सादो हुयो, उहो वियो ऐं वापसि वञी बादशाह खे साॻी ॻाल्हि कयईं त छोकिरो चए थो आउं खॾ थो खोटियां पियो, जेको मुंहिंजे लाइ खॾ थो खोटे पियो। बादशाह जी दिलचस्पी वधणु लॻी ऐं वज़ीर खे चयईं त इन खे पंहिंजे काफ़िले सां खईं हल। वज़ीर हुनखे काफ़िले सां खयो। जेॾीमहिल हू हवेलीअ जे भरिसां पहुता, वॾे महल जे भरिसां पहुता, त बादशाह वज़ीर खे चयो त इन छोकिरे खे तूं पाण सां गॾु रहाए। वज़ीर पहिरियों त ख़राबु मुंहुं कयो, पर हू बादशाह जे ॾाढो मजबूर हुयो ऐं छोकिरे खे होॾे वठी वियो। छोकिरो हुते हुन सां गॾु रहणु लॻो। उते हू पाण में खाइणु पीअणु लॻा। कुझु ॾींहंनि खां पोइ हिकिड़ी दरबार हुई वॾी, उन में वज़ीर उहो वेठो थियो त बादशाह हुनखे चयो त ए वज़ीर, मुंहिंजे कमरे में पुराणी शइ हटाए नई शइ हणी आहे ऐं तो वटि 7 ॾींहं आहिनि ऐं 7 ॾींहंनि जे अंदरि तूं इहा शइ मुकमल करे ॾे। वज़ीर वियो, शहर में जेके बि सियाणा माण्हू हुया, जेके बि मुंहिंजा दोस्त हुया, जेके दाना हुया, उन्हनि खां पुछियईं त बादशाह मूंखे छा चयो आहे, चए थो पुराणी शइ हटाए नई शइ हण। त हुननि खे का बि ॻाल्हि सम्झ में न पई अचे। हू वाइड़ा हुया ऐं नेठि वज़ीर जेको आहे सो परेशान थी 6 ॾींहं गुज़री विया, अचे घर में वेही रहियो। जंहिंजो घर में वेठो अचे त छोकिरे चयसि त वज़ीर छा ॻाल्हि आहे, तूं परेशान आहीं, मूंखे ॿुधाए। त वज़ीर चयसि तूं नंढिड़ो ॿारु आहीं, तोखे ख़बर ई कान्हे का, तोखां मां छाजे लाइ पुछां। चयईं जेकॾहिं मुंहिंजी सलाह नथी सम्झ में अचे त तूं उन अमल न कजां उन ते। हूअं बि ईअं थींदो आहे जॾहिं असां कंहिंखां मशवरो वठंदा आहियूं, जेकॾहिं असांखे हुनजो मशवरो पसंदि न अचे त असां हुन ते अमल न कयूं। ऐं छोकिरे बि हुनखे दानाईअ वारी ॻाल्हि कई। वज़ीर हुनखे चयो त हीअं बादशाह मूंखे चयो आहे त कमरे में हिकिड़ी शइ टुटी पई आहे, उहा वञी ऐं तूं नई हणी आहे। त छोकिरे मुस्कुराए चयोसि बसि इहा ॻाल्हि आहे। वञी बादशाह जे कमरे में ॾिस वञी, को दर, का दरी, को रोशनदान या का शइ टुटल हूंदई, उहा वञी ऐं कंहिं मिस्त्रीअ खे वठी ऐं उहा सेट कराया। वज़ीर जो वञी ॾिसे त वाक़ई रोशनदान टुटल हुयो कमरे जो। हुन उन कमरे जो रोशनदान सेट कराए छॾियो। उन ई राति बादशाह जो ॾिठो त मुस्कुरायो। सुबुह ते वज़ीर खे चयईं त तो इहो रोशनदान कीअं सेट करायो, तो कंहिंखां पुछियो? त वज़ीर चयो साईं मां पाण कयो। चई न, जेका तोखे सम्झ में अचे हा त तूं इहे 6 ॾींहं अॻु में ई करे छॾियईं हा, पर हाणे तो कंहिंखां न कंहिंखां पुछियो आहे। त वज़ीर चयो हा साईं, मां पुछियो हुयो नंढड़े छोकिरे खां। त बादशाह खां इतफ़ाक़ सां लफ़्ज़ निकिरी आहे त मां सम्झां थो इहो या हिकिड़े ॾींहुं वज़ीर आज़म जी पोस्ट ते वेहंदो अचे या हिन बादशाह वारी पोस्ट ते वेहंदो अचे।
त ओॾी महिल वज़ीर खे ख़ौफ़ पैदा थियो। जॾहिं माण्हू कंहिं उहिदे ते हूंदो आहे त उनखे बरक़रार रखण जे लाइ या उनखे जेको माण्हू खे ख़ौफ़ अंदरि में पैदा थींदो आहे त मता उहो उहिदो मूंखां विञाइजी वञे, उनजे करे ई माण्हू क्राइम कंदो आहे। उहिदे जे विञाइजण जो ख़ौफ़ मौत खां वधीक ॾुखियो हूंदो आहे। त वज़ीर वियो सिधो वञी कासाईअ खे चयईं त हीअं नंढिड़ो छोकिरो थो मोकिलियईं, उनखे कुई ज़बह करे स्लाटर करे ऐं हुनखे तूं गोश्त में हलाए छॾ। त हुन कासाई चयो ठीकु आहे, मां मोकिलियसि हुनखे त मां हुनखे क़तलु थो कयां। वज़ीर सिधो रवानो थियो, गलीअ मां गुज़रंदो पियो वञे, ॿार खेॾनि पिया, उतां गुज़री महल में पहुतो, ॾिसे त उहो छोकिरो वेठो हुओ, चुप कयूं। हुन छोकिरे खे चयईं त अॼु गोश्त खाइण ते दिलि थी आहे, तूं वञु फलाणे कासाईअ खां गोश्त वठी आ। हुन छोकिरे चयो ठीकु आहे, मां वञा थो। जेमहिल हू दर वटि पहुतो त वज़ीर हुनखे चयो त हीअ एगड़ी थी कपिड़े जो टुकड़ो, उहो तूं पंहिंजी ॿांह ते ॿध ऐं फलाणे कासाईअ खां सवाइ ॿिए कंहिंखां बि गोश्त न वठिजांइ। त उहा छोकिरे एगड़ी ॿधी, जीअं ई हेठि महल खां लथो त कुझु छोकिरा रांदि पिया खेॾनि वेठा, त हिकिड़ो छोकिरो ॿियनि खे वारो न पियो ॾिए रांदि जो। जंहिंजो रांदि जो वारो न पियो ॾिए त हुन छोकिरे खे चयो त हीअ फलाणे कासाईअ खां तूं गोश्त वठी आ, त मां हिननि खे तुंहिंजी जाइ ते वारो थो ॾियां। उहो छोकिरो हलियो वियो, हीअ हुननि सां रांदि खेॾणु लॻो। अधु कलाक खनि गुज़रियो त वज़ीर आयो वापसि, ॾिसईं त हाणे छोकिरे खे हुन क़तलु करे छॾियो हूंदो, त हू महल तां ॾाकण तां लहंदो, हेठि अची दरवाज़े वटि पहुतो, ॾिसे त साम्हूं ॿारनि सां ई छोकिरो खेॾे थो वेठो। हिनखे कावड़ आई त हिन तकड़ि में छोकिरे खे दांधोला ॾिना ऐं हिनखे चपाट बि हईं। छोकिरे खे चयईं तोखे जो चयो मां गोश्त वठी आ त तूं छो न वएं? त छोकिरे चयसि त तुंहिंजो पुटु हिते बीठो, उहो ॿारनि खे रांदि जो वारो न पियो ॾिए, तुंहिंजे पुट खे मां होॾांहुं मोकिलियो आहे। वज़ीर जा तरा लॻी विया। वज़ीर परेशान थी वियो, डोड़णु लॻो, चई हे छा कई? त वज़ीर जो डोड़णु लॻो त छोकिरा जेके उते रांदि पिया खेॾनि, उहे समूरा छोकिरा हुन सां रवाना थी विया, ॾिसनि कासाईअ वटि पहुता हिते। कासाई वटि जो ॾिसनि त कासाईअ पुछनि त तो छोकिरे खे काॾे कयो? त हुन कासाई चयो जीअं तव्हां मूंखे चयो हुयो त हिनखे क़तलु करे छॾिजां, मूं हिनखे क़तलु करे गोश्त जा टुकड़ा करे हलाए छॾियो आहे। वज़ीर मथे ते हथु ॾेई ऐं वेही रहियो परेशानीअ में। त कासाई खे ॾुखु थियो, हुन वञी छोकिरे खे ॿिए कमरे में वठी अचे वज़ीर जे आॾो बीहारियईंसि। त वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो। ओॾीमहिल बादशाह जा माण्हू बि अची पहुता ऐं हिनखे वज़ीर खे अरेस्ट पिया कनि, गिरफ़्तार पिया कनि। त छोकिरे वज़ीर खे चयो यादि अथई? त वज़ीर चयो छा? चई तो मूंखे 3 चकर पुछणु आहे, मां पहिरियों दफ़ो चयो त ॿार छा कंदा आहिनि, ॿियो चकर चयोमांइ रांदि थो खेॾां वेठो, टियों चकर चयोमांइ जेको मुंहिंजे लाइ खॾ थो खोटे ऐं उन लाइ खॾ थो खोटियां वेठो। त ओॾीमहिल बि ॻाल्हि सम्झ में न आई। त जॾहिं बि इंसानु कंहिंजे लाइ का परेशानी पैदा करणु चाहींदो आहे या कंहिंजी मुसीबत में इज़ाफ़ो आणणु चाहींदो आहे, त यकीन कयो त कुदरत वारो उन जी मुश्किलातुनि में ऐं उन जी परेशानी में इज़ाफ़ो कंदो आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजी ज़िंदगी आसान थिए त ॿियनि जी ज़िंदगी बि आसान बणायो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त हर को माण्हू तव्हां सां सुठे नमूने सां हले त तव्हां ॿियनि सां बि कारो वहिंवार सुठे नमूने जी रखो। जेका हीअ दुनिया बि हिकु रिफ्लेक्शन वांगुरु आहे, जेका तव्हां सुठाई ॿियनि खे ॾींदा आहियो त उहा तव्हां ताईं सुठाई पहुचंदी आहे। जेकर तव्हां बुराई ॿिए ताईं मुंतक़िल कंदा आहियो त उनजो अमल, उनजो नतीजो तव्हांखे, तव्हांजे ॿिए नसुल खे एनी हाउ भुगतणो पवंदो आहे। उनजी सज़ा ज़रूरु मिलंदी आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी।